तो तव्हांजो छा मसइलो आहे? मुंहिंजो ममता नालो आहे ऐं गुलशेर शाहनी ज़ाल आहियां, लतीफ़ कॉलोनी में रहां थी। जी मिठूअ जी वालदा आहियां। मिठू ऐं शहज़ाद मुंहिंजा पुट आहिनि। उहे घटि वधि मूंखे ॻाल्हाइनि था ऐं मार कुट कनि था। 3 साल थिया आहिनि मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे विया ऐं विढ़नि था, घर मां कढनि था। जेका पेंशन खणी अचां उहा बि मूंखां पूरे वठी वञनि, मारीनि कुटीनि था, इलाही घटि वधि था ॻाल्हाइनि, ॿाण मजले कढे था छॾीनि। ऐं उन खां अलावा मुंहिंजो ॾेर आहे हाजी अली हसन, उहो ऐं मिठू गॾिजी कल्ह थाणे ते आया आहिनि जाली निकाह नामो करे। मुंहिंजे मुड़ुस जी पेंशन आहे उहा बि मुंहिंजी बंदि था कराइनि। मूं निकाह कंहिंसां न कयो आहे, मुंहिंजो मुड़ुसु इहो ई आहे जेको हिकिड़ो ई आहे गुलशेर। मूं ॿियो निकाह न कयो आहे। मूं से इल्ज़ाम था आणनि मूंखे कहिड़ो ॾोह कयो आहे, जेको मुंहिंजे हिसे में अचे उहो मूंखे ॾियनि, बाक़ी ज़ुल्म मूंसां न कनि। मुंहिंजो औलाद आहे, मूंसां ज़ुल्म न करे। तव्हां भला इन अहिड़े अमल जी का शिकायत का पुलिस वटि का? शिकायत वियासीं, मटियारी थाणे ते वियासीं, वरी हिते आयासीं त एसे जे बि धमकी ॾिनी। एसे जेके मूं चयो जे तव्हां मुंहिंजो फिरियाद नथा खणो, जाली निकाहनामा तव्हां पंहिंजो पाण खे मारियां थी, मूंखे चई माई हली वञ, भले पंहिंजो पाण खे मारे छॾ, असांजो कुझु न वञे। मूंखे किथे बि इंसाफ़ कोन मिलियो। ऐं 2 साल आहियां, मुंहिंजो इंसाफ़ कनि। मुंहिंजो औलाद आहे, मूंखे घर मां लोधियो कढे छॾे, मुंहिंजो इंसाफ़ करियो। मूं न ॿियो निकाह कयो आहे न कुझु कयो आहे। मुंहिंजो मुड़ुसु अॼु बि हो सुभाणे बि हो। मुंहिंजी पेंशन थी बंदि थी, मूंसां ज़ुल्म थो थिए। पंहिंजे पुटनि खां मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो पघार न बंदि कनि। ऐं पाण बीमार लॻी पई आहियां, मूंखे कारी साई आहे ऐं उन जो इलाजु कराईंदी आहियां। बसि मूंखे उहो इंसाफ़ खपे।